असांजे सभिनी नाज़रीन के ज़ुहैब चांडियो जे तरफ़ा अस्सलामु अलैकुम, वेलकम टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। भाभी जी तव्हांखे बि वेलकम कंदासीं असां पंहिंजे शो में। वेलकम टू अवर शो। वो तो सही है, बिस्मा किथे है? बिस्मा किथे आहे? मूंखे ख़बर ई भाभी मूंखां इहो क्वेश्चन ज़रूर कंदी, बिस्मा किथे आहे। वैसे भाभी अॼु बिस्मा असांखे ज्वाइन न कंदी, अनफॉर्चुनेटली मां अकेलो शो कंदुमि। वो वाली शो। बस बिस्मा जी ख़बर ई न आहे, शाम खां वठी हुनजो नंबर बंदि लॻो पियो आहे। हाँ? हाँ न घबरा है ना भाभी, डिसअपॉइंट न थियो। डेफिनेटली बिस्मा आहे असां सां गॾु। एक्चुअली बिस्मा असां सां कई प्रॉमिस त बिस्मा जो जेको सॉन्ग रिलीज़ थियो हुयो के सां गॾु उहो परफॉर्म करे हिते ॿुधाईंदी। त अॼु असां सभिनि पूरी टीम बिस्मा खे वरितोसीं। यू हैव टू सिंग दिस सॉन्ग। अॼु तव्हांखे ये हमारी एक फोक कल्चर्ड स्टोरी है। अच्छा। और बाकी इस स्टोरी को बयान करने के लिए हमारे प्रोड्यूसर यहाँ मौजूद हैं, अब्दुल्ला साहब खान। मैं उनको बुलाना चाहूंगा। जी बिल्कुल बुलाइएगा भाई। वेलकम अब्दुल्ला। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? ठीक ठाक। आप क्या कहना चाहेंगे सॉन्ग के हवाले से? सबसे पहले तो मैं थैंक यू करूंगा इस प्लेटफॉर्म का, धरती टीवी का। थोड़ा क्लोज। थैंक यू। तो मैं तो सबसे पहले तो थैंक यू करूंगा धरती टीवी का। और सेकंडली ये कि हमारी फोक स्टोरी, जैसा कि के भी बता चुके, तो इसी के ऊपर हमारी स्टोरी है। अच्छा एक मिनट, माइक में आवाज नहीं आ रही। अच्छा ये वाली देखिए, इसमें आ रही है आवाज? ये वाली चल रही है माइक? कोई भी नहीं चल रही। माइक नहीं चल रही? कोई बात नहीं, माइक नहीं चल आप ही रही। ठीक है, हम रिपीट कर लेते हैं जो आपने हाँ, कहा। जी बताएं, हम ऑडियंस को रिपीट करके बताएंगे। के बता देंगे, बहुत क्लोज है मेरे। जी बिल्कुल खुरम, आप बता दें। तो हमारे जितने अपकमिंग वीडियोस हैं, हम और भी वीडियोस पे काम कर रहे हैं। तो वो अब्दुल्ला साहब खान हमारे साथ सारा जो है वो प्रोजेक्ट हमारे कर रहे हैं। और एक और गीत है जिस पर मैं और बिस्मा भी इसकी ऑडियो रिकॉर्डिंग्स में लगे हुए हैं, तो वो भी कुछ अरसे बाद सामने। All right, so best of luck for your future. We enjoyed your song very much. So thank you very much both of you for coming here. The ही हुई बिस्मा जी केके जी परफॉर्मेंस। Thank you केके भाई. Thank And you, you can KK. sit and see our Thank you, program. thank you. असांजो प्रोग्राम ॾिसी सघो था हिते। त बिस्मा फाइनली त अची वियो। पहिरियों मां भाभी जी खे इहो ॿुधायो त अॼु बिस्मा नथी अचे हिन शो में। त भाभी जी थोड़ी डिसअपॉइंटेड थी वई, तो बिस्मा आज न ईंदी। भाभी मतलब सगी है मेरी, तुम यही कहते थे कि मैं नहीं आऊंगी। अच्छा वैसे बिस्मा अॼु जेको तव्हां सॉन्ग सिंग कयो आहे उनजे हिसाब सां ई मुंहिंजे ख्याल में तव्हां ड्रेसिंग कई आहे वार्डरोब। हाँ ज़ुहैब, आज सॉन्ग के हिसाब से कुछ ड्रेसिंग की है जो रिक्वायरमेंट थी, तो आज हम ठीक है। तो भाई पोइ पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट था वठूं। हाणे असांजो फर्स्ट सेगमेंट दिल ऐं सितारे वारो हाणे पंहिंजी कॉल जो बि आगाज़ शुरू कयूं था। त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे ऑनलाइन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो। त अॼु बि इंट्रेस्टिंग असांजी प्रोग्राम थियण वारो आहे। स्टार्टिंग ते ॾाढो ज़बरदस्त थी वियो, बूस्टअप मिली वियो प्रोग्राम खे। त ॾिसूं था असांजो फर्स्ट कहिड़ो कॉलर आहे खुश नसीब। तो भाई दिल ऐं सितारो काॾे वियो? कहाँ गया? काॾे वियो? गुम थी वियो? ओहो, हाँ हिन में आहे? कोई चुरा के हिन ले में आहे गया। या हिन में आहे? ओ हिते मिली वियो। आहो, अच्छा थैंक गॉड। अच्छा वैसे असांजे लाइ जेको आहे न ही न्यू चयो आहे। अच्छा न्यू है ये? जी सही है। जी न्यू आहे। ठीक आहे, जेसि ताईं भाभी जी बिस्मा मां कहिड़ो तव्हां बि कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में। असांजो सेगमेंट दिल ऐं सितारे वारो थी चुको आहे स्टार्ट। ऐं कल्ह हिन सेगमेंट में डू रिमेंबर कंहिं विन कयो बिस्मा? ये तो मैं भी भूल गई ज़ुहैब। जामिन अली ने विन किया। हाँ जामिन ने विन किया था ना कल, तो हम खेले स्टार्ट के बिस्मिल्लाह करे। ठीक है बिस्मिल्लाह, बिस्मा ही वठो। ठीक है, मैं स्टार्ट करती It's my turn first. बिल्कुल ज़ुहैब, आपसे स्टार्ट करते हैं। एनएक्स के ताउन से हम अपना सेगमेंट कर रहे हैं, पहला हार्ट एंड स्टार वाला। तो ज़ुहैब क्या चूज करेंगे आप, हार्ट या फिर स्टार? हार्ट। हार्ट जी चले फिर देखते हैं क्या आते हैं। एंड स्टार। ज़ुहैब आज भी आपका लक जो है साथ नहीं दे रहा है। ठीक है भैया, कौन है? अस्सलाम वालेकुम, कह रही के था सर? वालेकुम अस्सलाम सर, अस्सलाम तो गला है नवाब शाह का। अदा अरसलान, वेलकम टू आवर शो। अदा कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? जी जी बिल्कुल ठीक है। ठीक है मेरे भाई, आपको पता है पहला सेगमेंट कौन सा है हमारा? जी दिल और सितारे वाला। जी तो तैयार आयो? जी जी ठीक है। त तव्हांखे 5 चांसेस ॾींदासीं, ॾिसूं था त तव्हां केतिरियूं पॉइंट्स विन कयो था। हाँ। त पोइ ॿुधायो था दिल या सितारो? सर सितारो। सितारो। So let's see, दिल अचे थी या सितारो अचे थो? And here we go. दिल अची वेंदा। बट डोंट वरी, ना तव्हां वटि 4 चांसेस आहिनि। अञा ताईं तव्हां काई पॉइंट विन न कई आहे। त ही आहिनि अरसलान, जंहिं कई आहे नवाब शाह खां कॉल। त पोइ ॿुधायो अरसलान, दिल या सितारो? सर सितारो। सितारो।
So let's see what comes. Dil ya Sitaro, and here we go. Oh, दिल Oh, Ada, again Dil अच्छी वही Sitaro कौन आयो? कोई बात But नहीं, कोई still बात you have 3 chances. Strenya तव्हां वटि chances आहिनि त ॾिसूं था Dil या Sitaro. This is your third chance. सर सितारो Sitaro. Once again Sitaro. Once again Sitaro. ठीक है, तो ॾिसूं था दिल या सितारो। अञा ताईं तव्हां हिकिड़ी पॉइंट बि विन न कई आहे। So here we go. Oh, अदा दिल अची वई सितारो आज- न आयो, तव्हांजो लक साथ नथो ॾे तव्हां सां मुंहुं वांगे। तो मेरे भाई दिल सिलेक्ट कर ले आप, कोई बात नहीं। दिल अलाए छो नथी अचे, मां चवां पियो अचे पर सितारो अचे पर रुगो दिल अची थी वञे। हाय हाय, भरोसा करके देख त ले दिल दिल ते पे। चवंदा आहिनि कोई भरोसो न कजे। सितारो ॿुधाए था दिल अचे थी, जॾहिं दिल ॿुधाईंदा आहियो त दिल पोइ बि न ईंदी आहे। हाणे छा ॿुधाईंदो? तव्हांजो बिग वॾो फैन आहियां मां। थैंक यू वेरी मच सदा। त हाणे ॿुधायो तव्हां वटि 2 चांसेस आहिनि, दिल या सितारो। वैसे अॼु तव्हांजो बि बैड लक हले थो, मुंहिंजो बि बैड लक हले थो। असां जॾहिं स्टार्ट कयो त मुंहिंजी बि पॉइंट कोन आई ऐं बिस्मा कल्ह खां विन पई करे। अच्छा बाजी बिस्मा जो है वो उसमें करती है प्रोग्राम जो प्रैंक कॉल करते हैं ना, जिसमें प्रैंक कॉल। जी 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 जी। उसमें एक मुझे कहना था कि असगर खोसो जो है ना अपना आर्टिस्ट, उसको भी करो एक दफा प्रैंक अच्छा कॉल। अच्छा अच्छा अच्छा। किसका? असगर खोसो को। अदा असगर खोसो ॾे कॉल वञी चुकी आहे। बस तव्हां वेट कयो, 1-2 ॾींहंनि में उहा बि तव्हांखे नज़र हाँ, अची वेंदी। हाँ। धरती टीवी ते उहा हलंदी ऐं हिननि जे जेतिरा बि सोशल Surprise प्लेटफॉर्म है। आहिनि, सभई यूट्यूब प्रोग्राम ते, ॾिसंदो आहियां। धरती टीवी जे पेज ते, जिथे किथे तव्हांखे मिली वेंदो। अदा असगर ॾे बि फन कॉल थी चुकी आहे, डोंट वरी, उहा बि तव्हां ॾिसंदो। हाँ। सो जल्दी सां ॿुधायो तव्हां वटि 2 चांसेस रिमेन। हाँ, 1 चांस। ऑल राइट, लास्ट चांस नहीं, 2 चांसेस है ना। 3 चांसेस हुए, एक भी पॉइंट नहीं जी हुआ अदा ना। ॿुधायो दिल या सितारो, तव्हां वटि अञा 2 चांसेस आहिनि, हिकु बि पॉइंट। सितारो। सितारो। ठीक है, तो ॾिसूं था दिल दी अचे या सितारो तू अचे। हियर वी गो। अचे हाणे। ओह, अदा दिल या सितारो दिल। कौन है वंस अगेन? दिल पे भरोसा कर ले मेरे भाई। दिल ते भरोसो कयो। लास्ट दिल चांस। करे भरोसो नथा कयूं जो असां कंहिंखे दिल ते न रखी, असांजी दिल न करे असां दिल नथा भरोसो कयूं न। हाय 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 अदा छा त लाइन्स ॿुधाए छॾियूं। दुआगूं आहियूं असां तव्हांजे लाइ। डोंट वरी, त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो। वरी बि सितारो, असांखे दिल न खपे। वरी बि सितारो। ॾिसूं था, मूंखे नथो लॻे हाणे बि सितारो ईंदो। मुझे लगता है चलो आखिरी में आ इहो वरी हिकिड़ो ॿियो रिकॉर्ड थी वेंदो असांजे प्रोग्राम में। वरी हिकिड़ो ॿियो रिकॉर्ड। अलाह त 5 चांसेस में हिकिड़ी बि पॉइंट न विन कई। ठीकु आहे, ॾिसूं था अदा अधु सितारे ते ई अटकियल आहे, चेंज नाहे थियणो। लेट्स सी व्हाट कम्स। 1 2 3 एंड हियर वी गो। सितारो फाइनली आ ही गया। अदा तव्हांजी हिकिड़ी पॉइंट दिल ते थी घणियूं ताड़ियूं वॼायूं। फाइनली निकिती त सही पॉइंट। सो हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे अदा। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त ही हुया अरसलान, जंहिं असांजे नवाब शाह खां कॉल कई ऐं हिननि खे 5 चांसेस मिलिया, पर हिननि हिकिड़ी पॉइंट विन कई आहे। सो ही कॉल थी वई एंड ऐं असां पंहिंजी गेम खे कयूं हाँ, कंटिन्यू। बिल्कुल। तो बिस्मा मेरी बारी है। इट्स योर टर्न नाउ। ठीक ठीक है, तो- तो बताओ दिल या सितारो। हार्ट। हार्ट। जी। नॉट स्टार। नहीं नॉट स्टार। नहीं नहीं नहीं, मुझे दिल पे भरोसा है। ठीक है, ॾिसूं था। And here it comes. तो ज़ुहैब, कोई बात नहीं, कोई बात नहीं, आप जो है ठीक कोई है, बात नहीं, हो जाता है आपके साथ, भाभी जी का होता पूछो, रहता भाभी जी का पूछो। है। भाभी जी क्या लेंगे आप, दिल या फिर सितारो? दिल दिल दिल। तो भाभी जी चयो आहे दिल। तो देखते हैं फिर। भाभी का भी दिल। ओ भाभी जी दाढ़ी ठहंदी। जबरदस्त भाई। यानी कि So once again it's my turn now. जी बिल्कुल बिस्मा, ज़ुहैब। ठीक है। हाँ, तो क्या लेंगे आप, हार्ट या फिर स्टार? कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां दा? यादी। सलाम के भाई छा हाल खुश आयो। मां माजिद को राय दादू खां पियो ॻाल्हायां। जी भा माजिद, मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? जी जी खेल लॻो पियो आहे, दुआ। त पोइ तयार आहियो दिल ऐं सितारे जे सेगमेंट जे लाइ? हाँ, जी 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 हा। ठीकु आहे, त अदा माजिद रेडी आहे। तव्हांखे ॾींदासीं 5 चांसेस। तव्हां को पहिरियों जे कॉल खे हुननि सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट हासिल कई आहे, त तव्हां वटि चांस आहे विन करण जो। सो लेट्स सी हाउ यू प्ले। त ॿुधायो था दिल या सितारो? दिल। दिल। So let's see what comes. Now we go.
सितारो अची वियो अदा बट यू हैव 4 चांसेस अञा 4 चांसेस तव्हां वटि आहिनि कोई बात नहीं जी त पोइ दिल या सितारो वरी दिल दिल एक बारी दिल वरी दिल ठीक आहे ॾिसूं था दिल थी अचे या सितारो थो अचे दिल दिल अची वए ऑलराइट तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो तव्हां वटि 3 चांसेस आहिनि ॾिसणो इहो आहे 3 चांसेस में तव्हां केतिरियूं पॉइंट्स विन कयो था So let's see अदा दिल या सितारो हाणे सितारो सितारो सितारो। एक्चुअली ही ॾिसो न बिस्मा ही न जो हाँ, निकिरंदो तो मुझे वञे भी ना ना ये कोई लग ॿिए रहा के मटेरियल में असांखे लॻी मिलियो आहे वो हवा त से जेसि ना? ताईं ही सेगमेंट कंप्लीट थिए हुन खां पहिरियों त कोई मसलो न थिए नहीं 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 त छा कंदासीं लाइव शो में हा त छा ॿुधायो जी सितारो सितारो 1 पॉइंट विन किए एक point win। दिस द थर्ड चांस ठीक आहे त तव्हां सितारो ॿुधायो आहे एंड यू वी गो सितारो गुड वेल प्लेड त तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो सो स्टिल यू हैव हाउ मेनी चांसेस 2 चांसेस हैं मेरे भाई के पास ठीक आहे तव्हां वटि अञा 2 चांसेस आहिनि 2 पॉइंट्स तव्हां विन करे चुका आहियो त पोइ ॿुधायो दिल या सितारो पोइ बि ॿुधाइजो सितारो। थी थो सघे असांजे माइंड मां कुझु निकिरी वञे साम्हूं वेठा आहियो न कॾहिं कॾहिं गॉसिप कंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं त माइंड मां निकिरी वेंदो आहे चांसेस त तव्हां वटि 2 चांसेस आहिनि 2 पॉइंट्स तव्हां विन कया आहिनि ॿुधायो सितारो या दिल भाई दिल 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 जी। so let's here we go सितारो कोई बात so you have last chance अदा त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो हाणे भी साईं दिल जी दिल हाणे भी दिल दिल आणे हाँ ॾिसूं दिल अची वई ऑलराइट दैट मींस 5 चांसेस में तव्हां 3 पॉइंट्स हाँ। विन कयूं आहिनि कांग्रेचुलेशन अच्छा खेला मेरे भाई ने। हाणे साईं मां कांग्रेचुलेट करे छॾियो हाँ, हाँ। पर लेट्स सी सॼो डिपेंड करे तो नेक्स्ट कॉलर ते अगरि Last तव्हां को caller। वधीक ॿुधाए तो विल बी द विनर बिल्कुल जोएब लास्ट लेकिन- कॉलर हमारे रह गए लेकिन उससे पहले हम लेना होगा एक छोटा सा ब्रेक ओ बस नंढड़ो ब्रेक आहे ब्रेक अची करे असां लास्ट कॉलर वठंदासीं हिन सेगमेंट जो हुन खां पोइ असां बलून वारो स्टार्ट कंदासीं हाँ। त पोइ कहिड़ा बि न वञिजो गरजी करे चयो धरती जो जमा लो अच्छा वो किया ही नहीं आपने आज नहीं इसको छोड़ते बाद में करेंगे ना कर लेना अच्छा कर ले हाँ चले कर ले हाँ कर ले कर ले। बस नंढी ब्रेक असां हीअं वयासे हीअं आयासीं, हीअं वयासे हीअं आयासे त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो त 2 कॉलर्स असां वठी चुका आहियूं हाणे वठंदासीं लास्ट कॉलर असांजो सेगमेंट हली रहियो आहे दिल ऐं सितारे वारो बिस्मा असांजो राउंड हले पियो त बिल्कुल। असांजा केतिरा राउंड्स थी चुका आहिनि एक राउंड हो गया है जोएब उसमें मैं और भाभी विन कर जी चुके हुन में हैं बिस्मा भाभी जी विन कयो आहे मुंहिंजी अञा ताईं का हिकिड़ी पॉइंट बि न थी आहे बट डोंट वरी हाणे मुंहिंजूं 2 पॉइंट थींदे मां तव्हांखे हाराईंदुमि अच्छा लेट्स सी ठीक है क्या लेंगे सो फिर नाउ जोएब? आई हैव दिल हार्ट 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 ओके लेट्स सी और मुझे पता है वो नहीं आएगा एंड हाय थैंक गॉड हार्ट अची वई भाई कोई यार बात बिस्मा जी कोई को बात नहीं दी बिस्मा जी को नहीं दी थोड़ो पढ़ी ने के शुक्र है ठीक है बिस्मा ॿुधायो दिल या सितारो इससे वीह पहले ॿ caller- कॉल वालो अस्सलाम वालेकुम केरे किथा वालेकुम सलाम कामरान अली सुमरो कनकोट खां जी अदा कामरान वेलकम टू आवर शो तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे जी न हार्ट एंड स्टार वाला अदा तव्हां टेलीविजन ॾिसो पिया जी अङा ॾिसां पियो हाणे न ऐं टीवी ॾिसो पिया न पिया ॾिसो न न ओ अदो टीवी न पियो ॾिसे बट अदा तव्हां टेलीविजन ॾिसो आहे त तव्हांखे ख़बर पवे असां कहिड़ो सेगमेंट प्ले कयूं पिया मुंहिंजे ख्याल में फर्स्ट टाइम तव्हां कॉल कई फर्स्ट टाइम शो ॾिठो आहे अलाए न ॾिठो आहे
जी न पहिरियों ॾिसो हिकु दफ़ो ॿियो कॉल लॻी तव्हां ॾे ठीकु आहे त पोइ टेलीविजन तव्हां न पिया ॾिसो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस तव्हांजो नालो असां लकी ड्रॉ जे बॉल में विझूं था थी थो सघे लास्ट में तव्हां 15,000 रुपयनि जो कैश विन कयो सो थैंक यू वेरी मच पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराइजो अदा त ही है कामरान जैसा के कंद घोट सां कॉल कई लेकिन ही टेलीविजन कौन पिया ॾिसनि तो एनएक्स के ताउन से हमारा सेगमेंट चल रहा है ज़ोएब हमारे सारे कॉलर्स पूरे हो चुके हैं न लास्ट वन असां वठंदासीं न कॉलर अच्छा ठीक है जी बिल्कुल लास्ट कॉलर वठंदासीं पर हाणे असां पंहिंजी गेम खे कंटिन्यू कयूं मुझे फाइनली हिकिड़ी पॉइंट अची वई आहे हाणे बिस्मा जो वारो आहे जी बिस्मा दिल या सितारो एक वरी दिल and here it comes 2 points Zoeb I'm going to win this ओ त इतनी बिस्मा पर पॉइंट्स विन करे चुकी आहे ऐं अञा ताईं मां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे त भाभी जी तव्हां ॿुधायो दिल या सितारो भाभी जी बि हिकिड़ी पॉइंट विन करे चुकी आहे जी भाभी जी सितारो त ॾिसूं था and here it सितारो comes थियो भाई क्या सितारो बात 20 लेवल पे चल रही है ड्रॉ हो जाएगा आज तो ऐं हाणे असांजो आहे लास्ट राउंड है हिन में असां फाइनलाइज कंदासीं बट वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए मोहम्मद अकरम दादू खां अदा मोहम्मद अकरम भलीकार असांजे शो में तव्हां ॾिसो पिया टेलीविजन जी जी ठीकु आहे असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे त पोइ तयार आहियो तव्हां जी तो ठीक है ठीक फिर है। आज ज़ोएब रेडी है जी बिल्कुलु रेडी आहियूं असां हिन खां पहिरियों अदा असांजे अरसलान कॉल कई हिकिड़ी पॉइंट विन कई आहे पोइ असांजे माजिद कयूं आहिनि 3 पॉइंट्स विन कयूं ऐं हीअ असांजो लास्ट कॉलर आहे मोहम्मद अकरम ऐं ॾिसूं था त जी बिल्कुलु तव्हां वटि 4 जो टारगेट आहे घटि में घटि तव्हांखे 4 सही जवाब ॿुधाइणा आहिनि विन करण जे लाइ सो लेट्स सी हाउ ही प्लेज नाउ त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो दिल हिननि दिल ॿुधाई आहे सो लेट्स सी व्हाट कम्स इन योर वे गो दिल अची वई जबरदस्त हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 4 चांसेस आहिनि त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो सितारो त हिननि सितारो ॿुधायो विदाउट वेस्टिंग एनी टाइम ॾिसूं था सितारो अचे थो सितारो अची वियो वेल प्लेड ऑलराइट कांग्रेचुलेशंस व पॉइंट्स मां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि त पोइ ॿुधायो सितारो या दिल दिल त हाणे ॾिसूं था दिल आहे या सितारो आहे सितारो अची वियो त दिल कोन आई पर अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो त पोइ ॿुधायो दिल या तारो सितारो ठीकु आहे त हिननि तारो ॿुधायो एंड वी गो तारो अची वियो राइट आंसर ऑलराइट वेरी गुड वेल प्लेड 3 पॉइंट्स तव्हां विन करे चुका आहियो लास्ट चांस तव्हां वटि आहे बहरहाल तव्हां लूज़ न कयो आहे हाराया न आहियो अगरि तव्हां लास्ट सही न बि ॿुधाईंदो त फाइनलाइज़ हिते थींदो चिट्स जे पिक कंदासीं ठीकु आहे त ॿुधायो दिल या सितारो दिल सो व्हाट यू थिंक बिस्मा दिल ईंदी हां लगता है भाभी तव्हांखे बि लॻे थो दिल ईंदी जी ठीकु आहे त हिननि खे दिल ते भरोसो आहे ॾिसूं था दिल अचे थी या नथी ऐसे एंड यो वी गो सितारो अची वियो त दिल कोन आई इट मीन्स तव्हांजो टाई थी वियो आहे असांजो प्रोग्राम ॾिसो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस तव्हां बि नोट डाउन कराए छॾिजो त ही हुया मोहम्मद अकरम जे असांखे कॉल कई हिननि बि 6 सही जवाब ॿुधाया आहिनि बट ॿिनि जे विच में टाई थी वियो आहे माजिद जे विच में ऐं मोहम्मद अकरम जे विच में पहिरीं त असां अरसलान जी चिट विझूं लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश ऐं बाक़ी बचियूं 2 चिट्स माजिद जी ऐं अकरम जी हिननि में चूज करना पड़ेगा ना आ जाए चूज कर लेते हैं हिन बॉल में ऐं चूज कंदासीं हिननि ॿिनि मां जंहिंजी बि चिट निकिती विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट तो बिस्मा ठीक है तो फिर मिक्स कर लीजिए सही से तो एनएक्स के ताउन से जो हमारा सेगमेंट चल रहा था हार्ट एंड स्टार वाला है उसका विनर है माजिद कांग्रेचुलेशंस माजिद फॉर विनिंग दिस सेगमेंट बहुत बहुत मुबारक हो मेरे भाई एनएक्स का गिफ्ट जो है आपके साथ जाएगा तो माजिद विन कयो एनएक्स जो गिफ्ट हैम्पर सो कांग्रेचुलेशंस वंस अगेन माजिद ऐं हाणे असांजो नेक्स्ट सेगमेंट आहे जेको आहे बलून वारो त बिस्मा मां बस ये जल्दी सां खड़ी जा बलून से त भाभी जी सां कुछ ॻाल्हायो ठीक है भाभी जी कल मैंने देखा था आपने वो जाते जो हमारे गेस्ट थे उनसे नंबर ले लिया था है ना
हाँ हाँ, आप कोने पे खड़े हुए ले तो रही थी, इन्हें मैं किसी को नहीं बताऊंगी। अच्छी अच्छी किसी को नहीं पता। ठीक है पहिरियों त मां बलून्स खे विराया हाँ। भाभी जी हिकिड़ो कलर तव्हां खणो कोई बि बिस्मा भाभी जी कोई ही खणो ठीक है बिस्मा हाँ। हैव 2 कलर्स आज आप 2 पकड़ेंगी और आई हैव तो मतलब आप ब्लास्ट करेंगे क्या? जी बिल्कुल मां ब्लास्ट कंदो मजे डेली तां ब्लास्ट कंदो मूंखे बि त बदलो वठणो आहे न डेली बदलो वठे थी मूंखां आज मां बदलो वठंदो त पोइ हाणे असांजो बलून जो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट त जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो मुंहिंजे हथ में आहे पर्पल कलर जो बलून बेस्मा जे लेफ्ट हथ में आहे ब्लू कलर जो बलून And राइट red. हथ में आहे पिंक या या रेड red. कलर ऐं भाभी जी जे हथ में आहे ऑरेंज कलर जो बलून त असांखे थोड़ो डिस्कस करण जो बिस्मा हाँ, व्हाट यू थिंक कहिड़े बलून में विनर हूंदो मुझे लग रहा है ज़ोहेब आज मेरे हाथ में जो ब्लू कलर का बलून है ना, ठीक आहे त पोइ अॼु बिस्मा जेको आहे ब्लू कलर जे साइड आहे फेवर में आहे भाभी जी तव्हांखे छा थो लॻे कहिड़े बलून में हूंदो विनर मूंखे लॻे थो पर्पल पर्पल में अच्छा हाणे मां ॿुधायां कहिड़े में मूंखे लॻे थो त अॼु जेको भाभी जी जे हथ में ऑरेंज कलर आहे हाँ। हेड़े में हूंदो विनर त ॾिसूं था लास्ट किस में होगा winner? जल्दी सां तव्हां बि शामिल थी वञो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो यानी कि ज़ोहेब बलून फूड बस्ती के ताउन से हम अपना सेगमेंट स्टार्ट कर रहे हैं बलून ब्लास्ट वाला। जी बिल्कुल त असां इहो बि ॿुधाईंदा हलूं त जी। असांजा न्यू स्पॉन्सर आहिनि लू बिस्किट वारे जंहिंसां असां ताउन कयो आहे बिस्मा थोड़ो घणो लू बिस्किट जे बारे में ॿुधाए असांजे ऑडियंस खे जी उससे पहले ज़ोहेब कॉलर जी। है हमारे साथ, लेकिन जी। हम पहले बता देते हैं हमारे स्पॉन्सर जो है लू बिस्किट यानी कि जीत लू के संग इसमें मेंशन है ज़ोहेब यहाँ पे के कैंडी गाला और जीरा प्लस के साथ जीतो शानदार और कीमती इनामात। सिर्फ एक मिस कॉल करो और बन जाओ लकी विनर। त भाई इन नंबर ते मिस कॉल कयो ऐं थी वञो लकी विनर्स हिन सां गॾो गॾु असां ॾे कॉल बि हलो अस्सलाम वालेकुम केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए वालेकुम अस्सलाम यासीन पियो ॻाल्हायां शिकारपुर खां। जेदा यासीन भलीकार असांजे शो में तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट असांजो स्टार्ट थी चुको आहे जी जी तो ठीक है मेरे भाई, आपको पता है बलून का सेगमेंट हमारा स्टार्ट हो चुका है, तो कौन सा कलर आपके नाम पे बुक करें? कौन कौन से कलर हैं? अदा मुंहिंजे हथ में पर्पल कलर आहे बिस्मा जे हथ में ब्लू कलर ऐं रेड कलर आहे भाभी जी जे हथ में ऑरेंज कलर आहे त तव्हांजे नाले ते असां कहिड़ो बलून बुक कयूं हाँ पर्पल कलर। पर्पल। पर्पल कलर जेको मुंहिंजे हथ में आहे जी जी ठीक आहे त पोइ अदा तव्हांजे नाले ते असां कयूं था पर्पल कलर जो बलून बुक थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो ऐं हिते मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेतिरा बि असांजे कॉलर जा गिफ्ट्स हुया त मोस्टली सभिनि ताईं पहुची चुका आहिनि लेकिन कुझु कॉलर्स अहिड़ा आहिनि जे पंहिंजो नंबर त ॾिनो हुयो लेकिन जॾहिं असां हुननि ॾे वापसि कॉल कईसीं त हुननि ना कोई बि रिस्पॉन्ड असांखे नथो मिले त काइंडली हिकु दफ़ो ॿीहर असांजी टीम तव्हां सां कॉन्टेक्ट कंदी त तव्हां रिस्पॉन्ड कजो वरी सुभाणे इहो न थिए थो त असांखे गिफ्ट्स नथा मिलनि त बलून हिकिड़ो मुंहिंजे ख्याल में थी चुको आहे बुक पर्पल वाला पर्पल कलर जो यानी कि बलून आप थी फिर चुका है खुश हैं ज़ोहेब, आपके हाथ वाला बलून बुक हो गया है। अॼु मुंहिंजे हथ जो पहिरियों सिलेक्ट थी चुको आहे बलून भाभी जी जत में नंढो बलून जो आहे भाभी जी हाँ पाण भी नंदली बलून भी नंदलो हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा केर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए अदा मंठार ब्राह्मणी वाई पांदी खां। जी भा नालो रिपीट कजो अदा अदा मंठार ब्राह्मणी वाई पांदी खां। बेस्ट मान यू गॉट मंठार अदा मंठार वेलकम टू आवर शो। जी अदी कैसे मेरे भाई आप ठीक हैं? अभी जी अदा मैं ठीक हूँ, आप ठीक हो ना? ठीक ठाक मेरे भाई, आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा? बलून वाला ना? जी जी बिल्कुल त पोइ अदा तव्हां कहिड़ो सिलेक्ट कंदव कलर पर्पल कलर लाल थी कलर। चुको आहे बुक जेको मुंहिंजे हथ में आहे बाक़ी 3 बचनि था हेलो लाल लाल कलर। रेड कलर जेको बिस्मा जे हथ में आहे इहो ई न जी 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 ठीक आहे त पोइ तव्हांजे नाले ते बुक थी चुको आहे रेड कलर हाँ जो जी, हो। बलून तो ही हुया मंठास थैंक यू वेरी मच मंठा फॉर कॉलिंग अस द रेड कलर जो बलून बि थी चुको यानी मेरे हाथ का भी एक बलून बुक हो चुका है ज़ोहेब। जी तव्हांजे हथ जो बि बलून बुक थी चुका आहे बाक़ी बचा आहिनि 2 बलून्स जेके आहिनि ब्लू कलर ऐं ऑरेंज कलर त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजी ऑनलाइन प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो त बिस्मा जॾहिं तव्हां हिते सॉन्ग अॼु परफॉर्म कयो न हाँ। त मुंहिंजी दिलि चए पई वंस मोर माना मां ही पोइ कयो वंस मोर नहीं ज़ोहेब आप भी इतना मजे का डांस कर रहे थे बीच में मैं देख रही थी। जी तो आपका सॉन्ग ये सा था ना उसमें यही कर सकते थे यही कर माना तारीफ
सुठो हूंदो आहे, तारीफ़ कजे। थैंक यू सही आहे न, तारीफ़ कजे। अच्छा मतलब झूठी तारीफ की है क्या? न मां सीरियसली हिते पकड़बो आहे न, मां झूठी तारीफ़ न कई, सची तारीफ़ हुई। त असांजो बलून सेगमेंट जारी आहे। हलो असां पंहिंजी भाभी जी तरफ़। भाभी जी तव्हां पंहिंजो हाल अहवाल ॾियो, तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? जी जी तव्हां मां जेतिरी देरि बि बलून पकड़दा ही छो मूंखे सम्झ में कोन आयो आहे त तव्हां हीअं छो पकड़े पींदा आहियो? मां कीअं पकड़िया पार्टी न पई न। अच्छा भाभी जी हाणे जवाब ॾियण बि सिखी वई आहे। क्या बोल रही है? ये जवाब दे रही है मुंह पे। हाँ अच्छी बात। पर्ची मुझे ख्याल में सुनील, डिनर ये जी पता पर्ची है? तव्हां जे हथ में तॾहिं तव्हांखे वो आहे। ये हाँ न जब से भाई चले गए हैं ना भाभी को छोड़ के, तब से भाभी ज्यादा तेज हो गई, मैं भी देख रही हूँ ये। अच्छा बिस्वा भी तव्हां जे अगेंस्ट हली वई। नहीं भाभी ऐसी बात ही भी तव्हां जे नहीं, खिलाफ ऐसी आहे। कोई बात नहीं है, ऐसे ही बोल रहा है। मैं ऐसे कहा पपिस माने जमाना गलाइनम तो था। भाभी नहीं, भाभी जी भाभी ये नहीं। बिस्मा सां न ॻाल्हाईंदी, मूंखे विढ़ाइण में मज़ो ईंदो आहे। वैसे बि निकाल असां पोइ ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? अदा पप्पन दल पियो ॻाल्हायां, राजो खानाणी ज़िलो बदीन। जी पप्पन दल राजो खानाणी ज़िलो बदीन। जी अदा नालो ॿुधाइजो पंहिंजो। अदा पप्पन दल। पतंबल। पप्पन दल। ठीक है थोड़ी पप्पन PAPAN। अदा एक बात बताइएगा। मैं अदा किथां पिया ॻाल्हायो? किथां पिया ॻाल्हायो? किथां? अदा किथां पिया ॻाल्हायो? अदा बदीन। ठीकु आहे त पोइ असां तव्हांखे बदीन वारा अदा चवंदासीं। कंफ्यूजन थी वई आहे, ग़लति नालो बि न खणणो आहे। त बदीन वारा अदा तव्हां अदा कहिड़ो सेगमेंट पियो हले? अदा बलून वालो। बिल्कुल बलून वाला सेगमेंट है। उससे पहले मेरे भाई ये बताइएगा आपका नाम किसने रखा था? मेरा नाम जी मेरे अब्बू ने रखा था। जी बिल्कुल। कॾहिं कॾहिं इहे थींदो आहे त माना कॉल ते न थोरो वॉइस कटिजे करे कंफ्यूजन थींदी आहे नाले में। त ठीकु आहे। असां वटि ॿ बलून्स आहिनि, त जल्दी सां ॿुधायो तव्हां कहिड़ो बलून बुक था कयो? ॿ बुक थी चुका आहिनि, ही वारो ऐं रेड वारो। हाणे असां वटि ब्लू कलर जो आहे, ऑरेंज कलर जो बलून आहे। हेलो जी येलो येलो जेको नहीं। भाभी जी जे हथ में आहे उहो न? जी हाँ। ठीकु आहे त उहो त ऑरेंज कलर आहे। तव्हांजे नाले ते बुक थी चुको आहे ऑरेंज कलर। सो थैंक यू वेरी मच बदीन वारा अदा। बस ॾिसंदा रहो असांजो शो। थोड़ी देर में तव्हांखे ॿुधाईंदासीं त केरु आहे विनर इन सेगमेंट जो। चले बहुत ही हमारे साथ जो अभी कॉलर मौजूद थे, उनका थोड़ा सा मुश्किल नाम हो रहा था, जो हम प्रोनाउंस करने में भी मुश्किल का सामना पेश हो रहा था, लेकिन कोई बात नहीं। अच्छा नाम है, बहुत स्ट्रेंज नाम है, मैंने नहीं सुना ये नाम पहले कभी। ठीक है तव्हां कॾहिं न ॿुधो आहे? नहीं मैंने। ठीक है मां चवां थो भाभी जी तरफ़। भाभी जी बिस्मा तव्हांखे छा चयो? अरे भाभी लड़ाई करवा रहे हैं ये बीच में। बिस्मा तव्हांजी गिला कई आहे मूंखे। नहीं मैं नहीं पपिस मां जमाना गलाइनम। बस बिस्मा सां भाभी न ॻाल्हाईंदी। भाभी आप आ गई ना स्वीट की बातों में। नाराज़ कयो आहे बिस्मा। भाभी जी हाणे तव्हां सां कॾहिं न ॻाल्हाईंदी। क्यों? पाण में औरतूं आहे, औरतूं बि नथियूं ठहो पाण में। नहीं तुम भाभी ये बड्डा करा रहे हैं, मैं अब बता रही हूँ आपको। मैंने कुछ नहीं मां बोला तो आपको। बुध कराईंदो मुझे साम्हूं तव्हां चयो आहे भाभी जी के लाइ छा छा चई आयो? नहीं भाई तव्हांजे मैंने। साम्हूं चए त जॾहिं भाभी जी जॾहिं खां अकेली थी आहे ॾाढी तेज़ थी वई आहे, ज़बान जे लंबी भाभी थी नहीं वई आहे। भाभी नहीं भाभी झूठ बोल रहे हैं ये। मैं कैसे जी का पम्मू से न गला बिस्मा को। भाभी मैं आपको ब्रेक में बता हाणे दूंगी, भाभी ठीक जी है? कितना राज़ी कयो बिस्मा पाण। मैं मना लूंगी, मेरी दोस्त हाणे है। मुझे साम्हूं मनाया मां नहीं ॾेखां कीअं न क्यों भाई सामने क्यों मनाऊं मैं? भाभी जी नाराज़ आहे तव्हां ऑडियंस जे साम्हूं नाराज़गी आहे, तव्हांखे राज़ी भी ऑडियंस जे साम्हूं करणो कॉलर आहे। हमारे साथ है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ोन छा हाल आहे? जी अदा मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजो तारुफ़ कराइजो, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? जी राहिब सेवन शरीफ खां। जी भाउ राहिब सेवन शरीफ खां। जी अदा राहिब वेलकम टू आवर शो। कैसे हैं मेरे भाई, आप ठीक है? जी बिल्कुल ठीक है, आप कैसे हो? ठीक ठाक। अदा आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा? जी बलून का। जी बिल्कुल अदा असां वटि लास्ट बलून रिमेनिंग आहे, बचो आहे जेको आहे बिस्मा जे हथ में, उहा आहे ब्लू कलर जो बलून। तव्हां वटि ॿियो कोई ऑप्शन न आहे, छो जो लास्ट जेको असांजो कॉलर हूंदो आहे उन वटि कोई ऑप्शन न हूंदो आहे, त पोइ तव्हांजे नाले ते असां इहो ब्लू कलर जो बलून कयूं बुक? जी भली कयो। ठीकु आहे, त पोइ तव्हांजे नाले ते ब्लू कलर जो बलून थी वियो बुक। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा राहिब। त तव्हांजे नाले ते थी चुको आहे ब्लू कलर जो बलून बुक। जी बिल्कुल। अब ज़ुएब बारी है रिजल्ट की, फूड बस्ती के तावन से जो हमारा सेगमेंट चल रहा था। जी बिल्कुल फाइनली अचूं था पंहिंजे रिजल्ट्स जी तरफ़। त भाभी जी तव्हां जो ऑरेंज कलर आहे, त ऑरेंज कलर मां खणी अचां ऐं काॾे वियो? ही आहे
अदा बदीन वारे सारे कॉल कई आए मुझे तो मैं पर्पल त पर्पल कलर अदा यासीन सारे कॉल कई बिस्मा ही वठो तवा मेरे हाथ में 2 बलून्स हैं। ही मुखे दियो ना। अच्छा देखा आपने, यही होना था। ब्लू 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 कलर ठीक है। ही वठो रेड कलर जी चिट सही सब है। को पेरे बिस्मा तांजे हथ में ब बलून्स आइन तो हिकड़ो कई बस ताकि तांजे हथ वारो। ठीक है ठीक है ठीक है जल्दी सा वी डोंट हैव इनफ टाइम। चले है कदे कदे मुखे मौको मिलंदो आहे कदे कदे आज फाइनली कोई बात के मौको फाइनली मुखे मौको ज़ेब कोई बात नहीं, कल मैं बदला ले लूंगी आपसे। हिन में छाए ब्लू ठीक है। कलर जे बलून में रहीब ने जो ब्लू कलर राहिब ने ब्लू कलर सेलेक्ट किया था, बता दूं जी तो ठीक है। आई एम सॉरी लेकिन कुछ भी नहीं निकला। वदा तो हम इन करे सके बट डोंट वरी तांजो नालो जी कोई लकी ड्रॉ में हाँ, वनी शामिल चुको है लकी ड्रॉ जे बॉल में वनी चुको है तमा 15000 रुपए जो कैश विन करे सको ता उन जे लाइ तां के दिसणो हूंदो असां जी प्रोग्राम लास्ट टाइम बाकी बचा आहिनि 3 बलून्स त ॾिसूं था हिननि मो केर तो थे जो विनर त चिट के सही सां पकड़जो। भाभी जी के चवण जी जरूरत ना है, वो थ्रू आउट चिट के ही पकड़े आपका बलून मैं ब्लास्ट कर दूंगी ना, आपका मैं कर दूंगी, आप मेरा ब्लास्ट कर देखा। ठीक है त कल- ब्लास्ट कल- की चुको कल। है। हाणे भाभी जी जो मां ब्लास्ट कंद भाभी जी हिकड़ो मिनट भाभी संभाल के ये हां ऐसे त बाबा करेगा। केतरी सनड़ी तसे डेली जे कोई हथ पोइ कंदी है। ठीक है 1 2 3 वीक ठीक है त 3 बलून थी चुका आहिनि बस्ट। हाणे ॾिसो इहो आहे त विनर केड़े बलून में आहे तो मैं बता देती हूँ ज़ेब, मेरे पास जो रेड कलर का बलून था मंथर ने सेलेक्ट किया था रेड कलर के, तो आई एम सो सॉरी आपके बलून में भी कुछ नहीं निकला। ओ त भाभी जी तव्हां खायो भाभी जी वट भी ना त इन जो मतलब जेको मुझे त में पर्पल कलर जो बलून हुयो यासीन जो तो उन्होंने विन के विषय में कांग्रेचुलेशंस था यासीन। अच्छी वजह बहुत बहुत मुबारक हो। फूड बस्ती का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा। बिस्मा डांस So congratulations once again हिते जो ही सेगमेंट भी जो खत्म एकड़ी नंढड़ी ब्रेक आहे वनी करे बस हाणे अचूं था केना भी न वञो न खापो बे मजेदार सा सेगमेंट से रिमेनिंग आइन बस असां ही वयासे ही आयासे ही वयासे ही आयासे त पो गरजी करे छो धरती जो जमालो वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो। जी बिल्कुल अखरनि वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट ऐं उहे अखर आहिनि बिस्मा जे हथ में। त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं असांखे ॿुधायो ॾिसूं था त तव्हां केतिरा लफ़्ज़ ठाहे ॿुधायो था अखरनि जा। 20 सेकंड्स असां ॾींदा आहियूं पर हुननि खां पहिरियों मुंहिंजी दिलि चए थी बिस्मा हाणे खां ई असां स्टार्ट कयूं। जी बिल्कुल जो हम स्टार्ट करते हैं वकार बिल्डर्स के ताउन से हम अपना सेगमेंट स्टार्ट करें अखर वाला। जी बिल्कुल त पहिरियों असां खेॾूं था जेसिताईं तव्हांजी कॉल अचे त बिस्मा ही जेको अखर मां पाण चूज़ कंदमि बाक़ी जेको असांजे नाज़रीन कॉल कंदा उहे अखर अॼु तव्हांखे चूज़ करणा आहिनि। अच्छा, ठीक ठीक है, है सही यू है। विल चूज़ द वर्ड्स। Okay. त अॼु जो जेको अखर आहे जिते असां ॻाल्हाईंदासीं डिस्कस कंदासीं उहो आहे बिस्मा है। अच्छा ठीक है यू होल्ड इट। सही है। जॾहिं ऑडियंस कॉल कंदी त तव्हां पिक कंदो तव्हां पाण सिलेक्ट कंदो पर हिन सां फ़िलहाल बिस्मा मां भाभी जी प्ले कंदासीं छो जो ही सेगमेंट इन सेगमेंट में असां काफ़ी इंजॉय कंदा आहियूं ख़ासि करे जेका भाभी जी परफॉर्मेंस हूंदी आहे स्पेशली मां उहा इंजॉय कंदो आहियां छो जो कुझु बि थी वञे हू कॾहिं बि हारण जो नालो न वठंदी आहे भाभी जी। सही बात So she's very intelligent and sharp. Here we start. हिते सां स्टार्ट था कयूं हे बिस्मा त मां स्टार्ट कयां हे हजम भी थी सके तो हे हाथी भी we have a call. हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे किथां? वालेकुम सलाम।
जी जी कश्मीर ॻाल्हायां थी मानूर। हा अदी मानूर वेलकम टू आवर शो। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे? अल्फाबेट वारो। जी बिल्कुलु, त पोइ तयार आहियो? जी तव्हां पहिरियां कॉलर आहियो हिन सेगमेंट जा। तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे असां 20 सेकंड्स ॾींदा आहियूं, पर अॼु मां मानूर तव्हां खां पुछणु चाहींदुमि तव्हांखे छा थो लॻे 20 सेकंड्स में तव्हां असांखे केतिरा वर्ड्स ॿुधाए सघो था? मां सिर्फ़ु लाइव पुछण थो चाहियां, थी थो सघे तव्हां सही ॿुधायो, लास्ट में ओतिरा ई ॿुधायो। असांखे केतिरा ॿुधाए सघो था? तव्हांखे छा थो लॻे 20 सेकंड्स में तव्हां केतिरा असांखे लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदव? जी ठीकु आहे, तव्हां सां असां प्ले था कयूं। बिस्मा लफ़्ज़ सिलेक्ट थी करे 20 सेकंड जो तव्हांखे टाइम हूंदो, त बिस्मा रेडी आहियो? बिल्कुलु तव्हां बि तयार आहियो? जी थोरो सम्झायो। अदी को गेम थोड़ा समझाना है। ठीकु आहे, अॼु टेलीविजन ॾिसो पिया तव्हां? जी हाणे बिजली वई आहे। तव्हांजी बिजली हली वई आहे? ओ अदी तव्हांखे असां हिकिड़ो अखर ॿुधाईंदासीं, उन अखर जा तव्हांखे लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइणा आहिनि जल्दी जल्दी। जीअं त अगरि अखर असां तव्हांखे ॿुधायूं था बे, त तव्हां बे सां हुन जा ठाहे ॿुधाईंदो। बे सां काफ़ी सारियूं शयूं ईंदियूं आहिनि, जीअं बाबा थी वियो, जीअं बिल्ली थी वई। ठीकु आहे, ईअं तव्हांखे असां हिकिड़ो अखर ॿुधाईंदासीं, तव्हां लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाईंदो। ठीकु आहे? ठीकु आहे, सम्झ में आयो? समझ आ मुझे गया। नथो लगे समझ में अचे तो अदी। अदी तो हम आपको अल्फाबेट देंगे, आप तैयार हैं फिर? Oh, call is disconnected, Disconnect हो I गई। think। तो वैसे भी कंफ्यूजन हुई, उन्हनि वटि लाइट भी कोन हुई, अदी के कंफ्यूजन थे भी, बट अदी मानूर जो नालो वञे थो लकी ड्रॉ में, तो डिसअपॉइंट न थियो। अदी मानूर तव्हांजो नालो असां विझो था जैसे लकी जब भी ड्रॉ। ये गेम हम खेलते हैं इतने एक्साइटेड हो जाते हैं, तो हम चाहते हैं हमारे कॉलर्स भी ऐसे एक्साइटमेंट से आए ना। जी बिल्कुल, तने के स्टार्ट था कयूं बिस्मा। अच्छा, ही वारो है भी थी सके तो, ऐं हू वारो है भी, सिर्फ जेको प्रोनाउंसिएशन हर हाँ, हुजण घुरिजे। बिल्कुल, बिल्कुल। सो फर्स्ट माय वर्ड इज हयाती। ओह ग्रेट, अच्छा हवा। हवा। भाभी? हरु भरु। हरू भरू। हिकमत। हाजी। कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं कि था? हेलो अस्सलाम वालेकुम, तालिब हुसैन, जिलो सांगड़। जी भाउ नालो रिपीट कजो। तारिक हुसैन। तालिब हुसैन, वेलकम टू आवर शो। अदा तालिब, तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे? साईं अखर वारो। जी बिल्कुलु, त पोइ तव्हां तयार आहियो? जी जी सर। ठीकु आहे, तव्हां असांजा फर्स्ट कॉलर आहियो, जेके असांखे है। ॿुधाईंदा त उमीद था कयूं त तव्हांजी परफॉर्मेंस सुठी हूंदी। ऐं काफ़ी ॾींहंनि खां असांखे माना हिकिड़ो जीअं बेस्ट परफॉर्मेंस उहा ॾिसण में नज़र न आई आहे। जेका लास्ट असांजी बेस्ट परफॉर्मेंस 34 जी, हिन जो जेको अॼु ताईं जो रिकॉर्ड लॻियल आहे उहो 34 लफ़्ज़नि जो रिकॉर्ड आहे, जेको 20 सेकंड्स में असांखे कीअं असांजे कॉलर ॿुधायो हुयो। त पोइ अदा तव्हां तयार आहियो? तव्हांखे तव्हांजो अखर ॾेखारियो वञे? जी जी सर। जी अदा, तव्हांखे 20 सेकंड्स मिलंदा, जल्दी जल्दी ॿुधाइणो आहे। ऐं तव्हांजो अखर आहे पे। एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। पे। जी। पापा। जी। पकोड़ा। जी। पातार। जी। परेशान। जी। पेशेमानी। जी। पैसा। जी जल्दी। पैसा। जी। प्यार। जी। प्रीत। जी। प्यालो। जी। पैगाम। टाइम्स अप। जी ओके अदा, टाइम्स अप। लेकिन तव्हां ॾाढो सुठो प्ले कयो। ऐं तव्हां जेके असांखे वर्ड्स ॿुधाया, लफ़्ज़ ॿुधाया, काफ़ी तमामु सुठा लफ़्ज़ ॿुधाया। ऐं 10 तव्हां असांखे 20 सेकंड्स में लफ़्ज़ ॿुधाया आहिनि। नॉट बैड। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा। तालिब असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो। बसि तव्हांखे थोरी देरि में ॿुधाईंदासीं त हिन सेगमेंट जो विनर केरु पियो थिए। त तालिब हुसैन असांखे 10 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि 20 सेकंड्स में। त हिकिड़ो असां वटि कॉलर थी वियो शामिल, बाक़ी असां वठंदासीं 2 कॉलर। पर तेसि ताईं जेको अदा असांखे पे सां ॿुधायो त हुन पे खे ई असां कंटिन्यू कंदासीं, छो जो जेको कॉलर खे जेको असां अखर ॾेखारींदा आहियूं उन सां ई असां बि स्टार्ट कंदा आहियूं। मां बिस्मा भाभी जी। त बिस्मा जी लेट्स बिगिन विद पे। ठीक है, स्टार्ट कीजिए आप। मां स्टार्ट कयां? या परिंदो। हिनखे फिलहाल रखो। पापड़। पापड़। भाभी जी? पकोड़ा। पकोड़ा। मुझो वर्ड आहे पशेमानी। पतंग। पतंग। भाभी जी? परेशानी। 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 ओके। मुझो लफ्ज आहे पारस। पार्क। पार्क। पुकार। जी? पुकार। पुकार। भाभी के वर्ड्स देखें आप। पीण। पीना। जी। तो फिर पानी। ओके। भाभी जी?
प्यालो प्याला, अच्छा। वैसे प्यालो असांजे कॉलर भी ॿुधाए पर कंसीडर कयूं था, चीटिंग न कयो जी। इट्स जोएब माय टर्न आपने नाउ पीना बोला था, जी। पीना पानी प्याला, अरे कितना भाई अच्छा combination है। प्याले में पानी पी तो, प्याले में पानी पी तो। वो कौन वी हैव है? अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी वाह, केर पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? टीवी जो वॉल्यूम खे थोरो घटि कजो अदा। जी वॉल्यूम घटि करे छॾियो साईं। जी जी वाह, पंहिंजो नालो ॿुधाइजो, तारुफ़ कराइजो पंहिंजो। मुंहिंजो नालो सईद इरशाद अली आहे साईं, कराची मां थो ॻाल्हायां। अदा नालो साद रुखसार। इरशाद। जी इरशाद। ठीकु आहे अदा इरशाद, वेलकम टू अवर शो। तव्हांखे ख़बर हूंदी कहिड़ो सेगमेंट पियो हले? जी जी अखरनि वारो सेगमेंट पियो हले। तव्हां को पहिरियों दा तालिब सां ने कॉल कयो, हुननि असांखे 20 सेकंड्स में 10 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि, त उमीद था कयूं 10 खां वधीक तव्हां असांखे 20 सेकंड्स में लफ़्ज़ ॿुधाईंदव, हा न? जी 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 ठीक है, चले, let's so start best of with- luck है। तव्हांजो लफ्ज़ आहे सीन स्वाद या से। And your time starts- अपॉर्चुनिटी आहे तव्हां हाँ। वटि, या सीन स्वाद या से। and your time starts now। 3 सां सच, जी साजो सच सजो, साजो जी साजो, जी सखर सखर, जी सांड जी कांड, साइकिल जी साइकिल, जी भाभी जी से बात करा दे। सूरज, जी सखी जी सखी, जी सुंड सिंध, सुपर जी सुपर, जी सुमंद्र सुंदर, जी साथ साथ, जी सादो जी सादो। जी टाइम्स अप। ओके अदा, वैसे अगर भाभी जी खे ॿुधाइणो त हुनखे कॉल ॾियो न, तव्हां छो ॿुधाया असांखे? जी तव्हां छो ॿुधाया? हुननि खे ॾियो आहे त तव्हां खां वधीक ॿुधाए वञे हा। हाणे हू चवे पई तव्हां हुनखे रिपीट पिया कयो, हिन में थोरी न देरि थी वई। अगरि तव्हां हुनखे ॾियो आहे डायरेक्ट, न अञा वधीक ॿुधाया। बहरहाल तव्हां असांखे घणा थिया? 13 Well लफ़्ज़ असांखे ॿुधाया आहिनि। वेरी वेल डन। 20 सेकंड्स में 13 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि, तमामु सुठो क्लियर कयो। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। त ही हुया इरशाद, जंहिं असांखे ॿुधाया आहिनि 13 लफ़्ज़ 20 सेकंड्स में प्लेड वेल। ऐं हिन ई असां सीन से या स्वाद खे खणी था अचूं, ऐं हिन सां असां स्टार्ट था कयूं। हाणे बिस्मा भाभी जी ऐं मां, लेट्स बिगिन। अच्छा जोएब, ये रैपिड फायर राउंड थोड़ा फास्ट फास्ट करते हैं क्योंकि ये टाइम बहुत ले रहे हैं हम लोग। ठीक है, तो बस स्टार्ट था कयूं। सवाब समंदर। भाभी जी। साव सखर समान। जी भाभी जी। समुद्र ओके, सुमरो सूर। जी। साव समीना साइमा। साइमा। समंदर समंदर हो चुका है, आपने बताया। हाँ, हाँ भाभी जी, समंदर थी वियो आहे। भाभी जी फंस गई। भाभी जी भाभी जी एंड भाभी जी की And- क्या था? सनाउला क्या बताया? सनाउला सनाउला। सनाउला। सुकून। सज्जाद। साइमा साइमा हो गया। भाभी आप मेरी ही चीजें ले रही हैं। हाणे चीटर भी थी वई आहे। नहीं नहीं भाभी कोई बात नहीं, मेरी दोस्त जी है। भाभी जी रिपीट कयो, न त तव्हां आउट थी वेंदो। बिस्मा मां स्टार्ट कंदासीं। शहरो उससे पहले कॉल अच्छा वी कॉल है। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? वालेकुम सलाम, खलील अहमद बालसिदाबाद। जी अदा खलील अहमद। खलील, वेलकम टू आवर शो। अदा कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? जी जी अल्लाह का शुक्र, आप सुनाए ठीक है? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा? अल्फाबेट वाला। जी बिल्कुल, अल्फाबेट वारो ही हले पियो। ऐं हाणे ताईं जो जेको बेस्ट स्कोर आयो आहे 13 वर्ड्स 20 हाँ। सेकंड्स में। इन जो मतिलबु त तव्हांखे घटि में घटि 20 सेकंड्स में 14 लफ़्ज़ ॿुधाइणा आहिनि, त पोइ तव्हांखे लॻे थो 14 असांखे ॿुधाए था सघो 20 सेकंड्स में। इंशाल्लाह। ठीकु आहे, त कॉन्फिडेंस आहे भाई, कॉन्फिडेंस आहे। नॉट दिस वन। क्यों जोहेब? कॉन्फिडेंस आहे। अच्छा। ही ॾियूं ये भी तो 3 दफा हो गया। त कोई मसलो न आहे। अदा सही त आहे, हिन ते ठीकु परफॉर्म आहे। न कयो आहे न। सही आहे। अदा न कयो परफॉर्म। अदा तव्हांजो लफ़्ज़ आहे नून, एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। नून। नक, नानी, जी नूर, जी नालायक, जी। नूर मोहम्मद, नूर बानो, नूरानी नूर, हाँ हाँ नजरानो, नौकर, बिल्कुल। नस्ल, नाचीज, नानी, नजर, नुनारी, हाँ हाँ नाज, नारेहल। ओके टाइम्स अप। ऑलराइट। क्या जबरदस्त भाई। अदा ऐं तव्हां असांखे, बल्कि अदा खलील असांखे 15-16 वर्ड्स ॿुधाया आहिनि 20 सेकंड्स में। इन जो मतिलबु अदा खलील अजा विनर आहिनि सेगमेंट जा। बहुत मुबारक हो। खलील फॉर
winning this यानी कि वकार segment. बिल्डर्स का स्पेशल गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा। जी बिल्कुल। वेल प्लेड। त वही टे जेके चिट्स आहिनि इहे बे वञनि थियूं लकी ड्रॉ जे बॉल में। त बिस्मा मुंहिंजे ख़्याल में हाणे असांखे पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट करणु घुरिजे जंहिंमें असां तव्हांखे का स्टोरी को किसो ॿुधाईंदा आहियूं ऐं तव्हां असांखे ॾींदा आहियो असांजे सवालनि जा जवाब। अॼु बिस्मा ओवर टू यू, अॼु छा पिया असांजे नाज़रीन खे ॿुधाइणु अच्छा, चाहियो? मैं कोई बताऊं? किसो आहे, का कहाणी आहे, छा आहे? ये एक मतलब किस्सा ही समझने से बचपन का किस्सा है मेरा। ठीक है, तो तव्हांजे बचपन जो किस्सो आहे या रियलिटी आहे? रियलिटी है भाई, अच्छा, ये मैं आज तक नहीं भूली। सच्चो वाक़ियो आहे? सच्चा वाक़िया है। जी बिल्कुल। हिकिड़ो मिनट बिस्मा, हिननि खे मां जेसि ताईं हिते रखां छो जो मूंखे क्वेश्चंस करणा आहिनि नोट डाउन। जॾहिं तव्हां स्टोरी ॿुधाईंदा आहियो त मां क्वेश्चंस नोट डाउन बिल्कुल, कंदो आप आहियां। क्वेश्चंस नोट डाउन जी बिल्कुल। त एवरीथिंग इज रेडी नाउ। त बिस्मा ओवर टू यू, तव्हांखे ध्यान सां स्टोरी ॿुधणी आहे, किस्सो ॿुधणो आहे। बिस्मा जो रियल किस्सो आहे त तेसि ताईं गौर बिस्मा रे जी कहानी खत्म थींदी उन खां पोइ तव्हां कॉल करे सघो था। बिल्कुल भाई, कहानी गौर से सुनेंगे आप लोग, तभी ही इसमें इसका जवाब दे पाएंगे जो ज़ोएब आपसे क्वेश्चंस करेगा इस कहानी में। ठीक है, तो बिस्मा ओवर टू यू एंड स्टार्ट। जी, तो कुछ ऐसा हुआ था बचपन में। मैं 8 साल की थी और यानी बचपन में बच्चों को शौक होता है झूले झूलने का, तो हम भी छोटे थे तो शौक था भाई झूले वूले झूलने का। तो हमारे अम्मी अब्बू भी हमें झूले झुलाने के लिए हिल पार्क लेके जाते थे। हिल पार्क हम लोग गए, उस दिन मेरी सालगिरह थी और मैं 8 साल की हुई थी और मैंने रेड कलर का फ्रॉक पहना हुआ था। कुछ होता है ना बचपन की बातें आपको अभी याद रह जाती हैं कि आप भूल नहीं पाते, तो ये किस्सा मुझे अभी तक याद है। छोटी सी थी मैं 8 साल की और रेड कलर का मैंने फ्रॉक पहना हुआ था। मेरी सालगिरह का दिन था और हम लोग हिल पार्क गए थे झूले झूलने के लिए। अब टोकन वाला झूला होता है जब बच्चों को झूलों में बिठाते हैं, वो टोकन वाला झूला। तो मुझे गाड़ी में बिठाया था मेरे अम्मी अब्बू ने, तो वो लोग कुछ मुझे गाड़ी में बिठा के झूले में, टोकन वाले झूले में वो साइड पे चले गए कुछ बात करने के लिए ना। अब वो झूला चलता रहा रुका, तो मैं भूल गई मेरे अम्मी अब्बू कहाँ चले गए। तो मैं मतलब उस पार्क से बाहर निकल गई ना, थोड़ा उस एरिया से जहाँ झूले थे। अब मैं रो रही हूँ वहाँ बैठ के कि भाई मैं गुम हो गई, अब मैं अम्मी अब्बू नहीं है, छोटे थे तो अब रोना आ गया। एक आंटी वहाँ पे मुझे मिली, वो आके मुझे कहती बेटा क्यों रो रही हो आप? तो मैंने बोला भाई कि मेरे अम्मी अब्बू नहीं मिल रहे हैं ये वो। और आंटी वो बहुत अच्छी थी, ये शुक्र है अल्लाह का, वो मुझे ले गई वहाँ पे अनाउंस करने के लिए। रूम होता है ना बच्चे अगर गुम हो जाए तो पार्क के अंदर, तो आंटी मुझे वहाँ उस रूम में ले गई और वहाँ पे फिर अनाउंसमेंट हुई कि एक बच्ची है जिसका नाम ये है और इसने रेड कलर का फ्रॉक पहना हुआ है, तो जिसकी भी बच्ची गुम गई है इस कमरे से आके ले जाएं। तो मेरे अम्मी अब्बू ने भाई शुक्र है वो ऐलान सुना, भागे भागे वो लोग आए और मुझे वहाँ से ले गए। ठीक है, तो स्टोरी खत्म। जी बिल्कुल। ठीक है, भाभी जे माई ताजी स्टोरी ते क्लैपिंग ता कयूं, ताजे गुम थियण ते काश न मिले आता है। अच्छा पॉइंट्स मारते हैं। I'm just kidding. Don't take it to your heart. त पोइ बिस्मा पंहिंजी कहाणी ॿुधाए चुकी आहे ऐं मां क्वेश्चंस लिखी चुको आहियां। बसि जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो ऐं जवाब ॾियो असांजे सवालनि जा। 24 कॉल नाउ, काफ़ी सारा क्वेश्चंस मां लिखिया आहिनि त पहिरियों ॾिसूं था केरु आहे लाइन ते। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? शहबाज हैदराबाद खां। शहबाज फ्रॉम हैदराबाद, वेलकम टू आवर शो। शहबाज, स्टोरी ॿुधी तव्हां? जी जी बिल्कुल ॿुधी। अच्छा, त तव्हां को असांजो सवाल आहे, अच्छा बिस्मा उन टाइम केतिरे सालनि जी हुई? 8 सालन जी। 8 सालनि जी, सही जवाब। क्या बात है, फूड पस्ती का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा। त भाई बिस्मा उन टाइम 8 सालनि जी हुई, सही जवाब। त शहबाज विन कयो आहे गिफ्ट हैम्पर। शहबाज जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। ॾिसूं था त नेक्स्ट असांजो कहिड़ो कॉलर आहे। वैसे ॾिसूं बिस्मा, हाउ मेनी क्वेश्चंस आई रिटन हियर, केतिरा सवाल मां लिखिया आहिनि? हिकु थी चुको आहे। दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ एंड सेवंथ। 7 क्वेश्चन लिखिया आहिनि। इन जो मतिलबु 3 क्वेश्चंस पंहिंजे कॉलर खां पुछंदासीं, बाक़ी क्वेश्चन भाभी जी खां पुछंदासीं। त भाभी जी तव्हां बि तयार थी वञो। ॾिसां मां तव्हां खां कहिड़ो क्वेश्चन पुछां। वो बिस्मा जे लाइ स्पेशल ॾींहुं छो हुयो? ओ बिस्मा जी सालगिरह जो ॾींहुं। बिस्मा जी सालगिरह जो ॾींहुं हुयो। वाह भाई, पाण ई डांस कयो भाभी जी। क्या बात है।
बिस्मा जी सालगिरह जो ॾींहुं हुयो त हिकिड़ो नेक्स्ट क्वेश्चन भाभी जी खां अञा मां पुछां हिनखे मां कट कंदो वञा जेके जेके क्वेश्चन पुछां थो इन ते पंहिंजे कॉलर खां बि सेम ई क्वेश्चन जी, बिल्कुल। मां पुछी वठां सो वी तो हैव caller कॉल हमारे साथ नाउ मौजूद है। हेलो अस्सलाम वालेकुम केरे किथां वालेकुम सलाम। जी भाउ पंहिंजो तारुफ कराईंदा हाँ नईम मुस्तफा तो ॻाल्हायां हैदराबाद खां फराम हैदराबाद। नाइम मुस्तफा साहब कैसे हैं आप? ठीक है अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल। अदा आप स्टोरी ठीक हैं? ॿुधी? बिल्कुल मज़े में? जी जी बिल्कुल। ठीकु आहे त पोइ तव्हां को सवाल पुछियो वञे जी जी बिल्कुल बिल्कुल। जीअं तव्हांजो सवाल आहे बिस्मा जा पेरेंट्स केॾां वठी विया जी हिल पार्क वठी आहे हिल Hill पार्क। Park and the right answer. यानी कि फूल बस्ती का Congratulations, गिफ्ट आपके Abda. साथ भी जाएगा। Congratulations for winning and thank you very much for calling us when your number address and note down कराए छॾंदा हाणे पुछंदासीं नेक्स्ट Last caller? क्वेश्चन जी बिल्कुल लास्ट Last कॉलर caller वठंदासीं लेकिन बट हुन खां पहिरियों हिकिड़ी छोटा नंढी सा ब्रेक break, आहे हाँ। ओ हिकिड़ी नंढड़ी ब्रेक आहे असां बि मजबूर आहियूं वञणो त आहे ई न पर नंढड़ी ब्रेक आहे डोंट वरी वॾी ब्रेक न आहे केॾा बि न वञो असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो उम्मीद आहे असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदव असांजो सेगमेंट स्टोरी वारो हली रहियो आहे ॿ कॉलर्स सां वधा जेको असां क्वेश्चन्स पुछासीं हाणे वठंदासीं असां लास्ट कॉलर ॾिसूं था त उहो बि असांजे सवाल जो सही जवाब ॾेई सघे थो या न जेसिताईं असांजे कॉल जी ये लास्ट कॉलर के साथ ज्यादती नहीं है अलाए कहिड़ी ब्रेक के ज्यादती? बाद हम आए वो इतनी थोड़ा गैप हो गया ना भूल ना गए हो मां इहो श्योरली बस मां चई थो सघां तव्हां त ब्रेक जी ॻाल्हि था कयो अगरि असां नेक्स्ट वीक बि इन कहानी मां क्वेश्चन पुछंदासीं त हू ज़रूर ॿुधाईंदा हाँ। जी बिल्कुल तो ठीक है आज एक सवाल पूछ के जाएंगे अगले हफ्ते के लिए न अगले हफ्ते लाइ सवाल न पुछंदासीं अगले हफ्ते जे लाइ असां इहा स्टोरी रखूं था इन स्टोरी में असां क्वेश्चन कंदासीं पर ॿुधाईंदासीं न उहा हाँ सही है बिकॉज़ उन्हनि ॿुधी छॾी आहे वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम केरे किथां वालेकुम सलाम सर अख्तर हुसैन लारकाणो सर। अख्तर अख्तर हुसैन भलीकार असांजे शो में स्टोरी ॿुधी तव्हां दा जी जी सर। ठीकु आहे त पोइ तव्हां खां असां सवाल कयूं पिया ऐं तव्हांजो सवाल आहे केॾां वियो अच्छा बिस्मा खे कहिड़े कलर जो फ्रॉक पातल हुयो रेड कलर है सर। राइट कलर जो फ्रॉक राइट आंसर क्या बात है सजा सवाल ॾाढो फूल सही में आया बस्ती का गिफ्ट मेरे भाई के साथ भी जाएगा So congratulations Sada for winning Food Basti a gift temple. Thank you very much for calling us. त हिते असांजा सभु क्वेश्चन्स थी विया कंप्लीट हाणे मुंहिंजे ख्याल में असांखे नेक्स्ट सेगमेंट पंहिंजो स्टार्ट करणु घुरिजे जेको आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट त पोइ अगरि तव्हांखे बि शौक़ु आहे सिंगिंग जो कॉल करे शामिल थी सघो था असांजे प्रोग्राम में ॿुधाए सघो था पंहिंजे सुरीले आवाज़ में गानो अॼु बिस्मा बिगिनिंग में असांखे ॿुधाए छॾियो इन जे करे मां बिस्मा को त कोन पुछंदमि बिस्मा क्या आपने सुना दिया ना पहले सॉन्ग वैसे हाँ मैं आपको ना। कहता हूँ तो सुना दिया तो ना सेकंड टाइम सुना दे once क्यों more. अच्छा अब ये देखें ये कितने टाइम से जोएब पीछे पड़ा था गाले गाले अब मैंने प्रॉमिस पूरा किया है जोएब अब मैं आपको बोलूंगी अब आपकी बारी है ठीक है तो पोइ मां बि ॾिसां थो सुभाणे या नेक्स्ट वीक मां बि सही आहे, ठीक ठीकु है आहे। जे स्टार्टिंग में तव्हां आया हो न वॾे माना आला तरीक़े सां हिते आई स्टेज ते परफॉर्म कयो त नेक्स्ट वीक मां बि हिनखे पहिरियों अकेलो छॾे ईंदुमि स्टेज ते ताकी मां बि उहा शान वारे अंदाज़ सां अची ते परफॉर्म कयां त भाभी जी तव्हां छा पिया ॿुधायो असांखे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए क्या मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए वी हैव अ कॉल Caller. अरे अस्सलाम वालेकुम कह रहे कितना
वालेकुम अस्सलाम साईं मोहम्मद जुमन नवाब शाह खां। जी अदा मोहम्मद जुमन वेलकम टू शो अदा। तव्हांखे ख़बर आहे असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। जी जी। त पोइ छा पिया गुनगुनाए ॿुधायो असांखे? ओ तस्वीर अची हथ मुंहिंजी वई महबूब जे घर जे भातिन खे वाह वाह क्या बात है। फाड़ण लाइ पिया हिक ॿिए खां पुछनि को हा पियो करे को न पियो करे ओ गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि को हा पियो करे को न पियो करे। ठीक है भाई। वाह वाह क्या वाह बात है। जबरदस्त अदा तमाम बहुत अच्छा। बेहतरीन माशाल्लाह सां तमाम जबरदस्त आवाज़ त ही हुया मोहम्मद जुमन जी असांखे गुनगुनाए ॿुधायो। थैंक यू वेरी मच अदा जुमन फॉर कॉलिंग अस। ॾिसंदा रहो ही सेगमेंट लास्ट में ॿुधाईंदासीं त केरु थो थिए असांजे हिन सेगमेंट यानी जो कि इसका विनर। जो विनर होगा ज़ोएब वो विन करेगा एनएक्स के ताउन से हमारा सेगमेंट चल रहा है। एनएक्स का स्पेशल गिफ्ट विन करेगा। जी बिल्कुल। त भाभी जी तव्हां असांखे गानो ॿुधायो में कपड़े बदल कर या नए कपड़े बदल कर? मैं कपड़े बदल नए नए माना नवा। मैं अच्छा मैं तो भाभी जी ॿुधायो मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके ये लिए? तो कोई वो नहीं था मैं बाल No, बनाऊं it's a तो song किस- actually. अच्छा इट्स सॉन्ग। हाँ इट्स अ सॉन्ग। त भाभी जी खां बिस्मा था पुछी सघो था छो अहिड़ा गाना असांखे ॿुधाए थी मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ। कपिड़ा त तव्हां बनता तॾहिं बि है कोन उन चेंज पे। कंदा जॾहिं तव्हांजो मुड़ुसु तव्हां सां गॾु वेंदो त हाणे तव्हां केॾा चेंज कंदव? वही कैसे चवा तव्हां ॿिनि महीननि खां कपिड़ा चेंज न कया आहिनि त हाणे कीअं था चओ मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ? तव्हां इन पहिरियों बि करे चेंज न चवां थी। कंदा हुयो। ही असांजे जिगरे खे चवंदा आहिनि न सलाम आहे असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं। असां छा हाणे ऑडियंस खे ॿुधायूं वही चवा थी। असां कहिड़ी जेको आहे तकलीफ़ुनि सां जेको आहे हिते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। देखा भाभी ज़ोएब आपकी बेटी ले रहा है लाइव शो में। अब आप मान गई ना सच्चा कौन है आपके साथ। बस भाई मुसलमान लगे ये मैं कॉल हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे किथा? वालेकुम सलाम ऐं मायरा बि ॻाल्हायो बदीन खां। जी दी मायरा वेलकम टू शो। तव्हां असांखे छा पिया ॿुधायो? आओ तव्हांखे गानो ॿुधायां थी। जी बिल्कुल ॿुधायो गानो। स्टार्ट कयो। जी अदी। हू मुंहिंजा पैसा खणी हली वई। जी 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 ॿुधायो। हा मूंखे थोरो गानो अचे थो बसि। हा वधीक थोरो ई नथो। ॿुधायो को मसलो न आहे थोरो ई ॿुधायो। हू मुंहिंजा पैसा खणी हली वई हू घर जी चाबी खणी हली वई अॻिते मां लुटिजी वई हुअमि। अॻिते मां लुटिजी वयुमि फुरजी वयुमि तव्हांजो मां कंटिन्यू करे छॾियो। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदी। त ही हुयूं मायरा जे थोरो सो असांखे गुनगुनाए ॿुधायो लेकिन तव्हां बि हिन में शामिल थी चुका आहियो। तव्हां बि विन करे सघो था। त असां वटि 2 पर्चीज़ आहिनि। हिकिड़ी आहे मायरा जी ॿी आहे मोहम्मद जुमन जी। बाक़ी असां वठंदासीं लास्ट कॉलर ऐं हुन खां पोइ असां फाइनलाइज़ कंदासीं त हू विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट। त बिस्मा ॻाल्हि कहिड़ी थी हले उनखे कंटिन्यू कयूं। अच्छा मतलब भाभी ये फिरकी ले रहा था आपकी। आप बताएं सच्चा कौन है आपके साथ। बस मैं दोनों से बात नहीं करूंगी। चलो भाई दोनों से बात नहीं करूंगी। अॼुकल्ह सच जो त दौर ई न सही चवंदा आहिनि। माना सच कंहिंखे न चइजे। तव्हां सच चवंदो तव्हांजे गले में ई पवंदो। माना तव्हां कूड़ हणंदो ऐं मस्का हणंदा अचो माण्हुनि खे त तव्हां सभिनि खे वणंदो पर सच जो ज़मानो न आहे। भाभी के लिए लेकिन मैंने सचो दोस्त उहो ई हूंदो आहे भाभी जी जेको तव्हांजे मुंहं ते तव्हांखे सच चवंदो आहे। असां तव्हांजा सचा दोस्त आहियूं। सचा मूंखे भाई सम्झो पंहिंजो सचो भाउ आहियां। इन जे करे मां तव्हांखे चयो असांजे जिगरे खे सलाम आहे जेको असां तव्हांखे बर्दाश्त कंदा आहियूं। तव्हां एतिरनि महीननि खां न नहायो आहे न कॉलर हमारे साथ मौजूद है। फिर अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथा। वालेकुम सलाम जी फरिया भुट्टो लाड़काने का। वेलकम टू आवर शो अदी फरिया। अदी कैसी हैं आप? ठीक है मेरी बहन? जी जी अल्लाह का शुक्र है ठीक है। तो आप क्या सुना रही है अपनी सुरीली आवाज में हमें? सुरीली तो नहीं है बस सही है। जी 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 गुनगुनायो बतायो। जी 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 अदी
जी अदी स्टार्ट आदि कयो वेट पिया कयूं हेलो ओ डिस्कनेक्ट हो गई Oh, the call is disconnected. त अदी जो नालो वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में बाक़ी सां पोइ बि लास्ट कॉलर वठंदासीं अचूं था भाभी जी तरफ़ त भाभी जी असांखां नाराज़ न थियो असां तव्हांजा सच्चा भाउर आहियूं ही तव्हांजी सच्ची दोस्त आहे असां तव्हां सां सच था ॻाल्हायूं त महिरबानी करे तव्हां एक सेकंड जो आप सच्चे भाई हैं मैं सच्ची दोस्त क्यों मैं सच्ची बहन क्यों नहीं हो सकती ठीकु आहे ही तव्हांजी सच्ची भेण आहे हाँ भैया ठीकु आहे न हा हमेशह जेको आहे त सचो जेको भेण भाउ हूंदो आहे न उहो सही सलाह ॾींदो आहे ऐं हमेशह भेण भाउ जॾहिं सलाह ॾींदा आहिनि त उन्हनि जी पंहिंजी ॻिची में पवंदो आहे न अॼुकल्ह भेण हुजे या भाउ हुजे सच न आहे ॻाल्हाइणो भई हा त असांजी तव्हांखे इहा सजेशन आहे महिरबानी करे तव्हां सुभाणे घटि में घटि वेंजी ईंजो ठीकु आहे न भाभी जी ठीक है भाभी जी। शैम्पू सां पंहिंजे वारनि खे शैम्पू बि कजो सही आहे ॿुधाए बिस्मा जे वारनि जहिड़ा वार ऐं तव्हां पंहिंजा क्लोथ्स कपिड़ा बि चेंज करे ईजो हीअ ॾिसो न केॾी मटी आहे इहा बि तव्हांजी महिरबानी आहे न असांजी कहिड़ी महिरबानी आहे असांजी महिरबानी आहे वी हैव अ कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आजी खैर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए अनमोल ॻाल्हायां थी कश्मीर खां जी अदीब अनमोल भलीकार असांजे शो में तव्हां असांखे कहिड़ो सॉन्ग गुनगुनाए पिया ॿुधायो हाउ क्यूट जी कहिड़ो सॉन्ग असांखे गुनगुनाए पिया ॿुधायो तव्हांजो सॉन्ग जी ॿुधायो पम पा पम पा पम पा 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 हो जमालो सिंध दिए सिंध वार दीन सिंधी टोपी अजरक वारा जीन इया सिंधन गिरित सिक बरी बेत नची नची यारो हंद हिकड़ो ई नारो नारो हो जमालो पापा 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 जबरदस्त क्या बात है यार वेरी गुड तमाम बेहतरीन गानो ॿुधायो बेहतरीन अंदाज में सिंग करे ॿुधायो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस त ही हुयूं अनमोल जी असांखे ॿुधायो पापा 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 ऐं हिते असां वटि टई नाला अची विया हिकिड़ो आहे अनमोल जो ऐं ॿियो आहे मायरा जो ऐं टियों आहे मोहम्मद जुम्मन जो त ही टई पर्चियूं वेंदियूं वंस अगेन बॉल में जी मां हिनखे फोल्ड त कयां न मां हिनखे फोल्ड मैं हेल्प कर देती हेलो ना थैंक यू वेरी मच फॉर हेल्पिंग मी आउट ये देख ठीकु आहे न हाणे मां जेको फोल्ड कंदो आहियां त मां सेम ई कंदो आहियां फोल्ड ताकी ख़बर न पवे कहिड़ी हा ताकी चीटिंग न थी सघे तव्हां ते भरोसो थोरी आहे हा ठीकु आहे त टई चिट्स भाई हिन में हिननि खे मां मिक्स अप कयां एंड नाउ बिस्मा इज गोइंग टू टेक वन ऑफ अच्छे से मिक्स कर लें और एनएक्स के ताउन से हमारा जो सेगमेंट चल रहा था बाथरूम सिंगिंग कंपटीशन तो देखते हैं कि उसका विनर कौन है एंड द विनर इज जुमन ऑलराइट कांग्रेचुलेशंस बहुत मुबारक हो जुमन विन करवाई सेगमेंट यानी एनएक्स का स्पेशल गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा त ही चिट्स पे वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में अच्छा वैसे भाभी जी के सां एतिरो चऊं पिया अलाए छा छा त उन खां अलावा बि भाभी जी हिते अची करे डांस थी करे हाँ जी शाबाश आहे भाभी जी के असां एतिरो कुझु चऊं था पोइ बि हिते अची करे डांस करे थी तव्हांजे लाइ ऐं असांजे लाइ जॾहिं हिते डांस कंदी आहे पोइ बि असांखे छॾियो फ़िलहाल त हाणे असां बिस्मा काफ़ी टाइम खां पोइ मुंहिंजे ख्याल में जंहिंसां हिन सेगमेंट खे बि कंटिन्यू वाला कयूं नहीं खेला जो हिन खेॾियो आहे हाँ ये नहीं खेला ठीकु आहे त पोइ जंहिंसां बॉक्सिस वारो बि सेगमेंट तव्हां सां प्ले कंदासीं त दो जल्दी सां बॉक्सेस निकालते हैं आज ॿ बॉक्सिस हाँ ठीकु आहे ॿ बॉक्सिस खां पोइ ॿ क्वेश्चंस बि कंदासीं टंग ट्विस्ट सही आहे ठीकु आहे त बॉक्सिस तव्हां पुछो ऑडियंस खां कॉलर्स सही खां आहे, ठीकु टंग ट्विस्टर मां पुछंदुमि त जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में बॉक्सिस वारे में ऐं ट्राई कयो पंहिंजो लक बिकॉज़ दिस इज़ ऑल अबाउट योर लक मे बी तव्हांजो जेको लकी नंबर आहे तव्हांजो साथ ॾे मे बी तव्हांजो साथ न ॾे हिन बॉक्सिस में काफ़ी सारियूं शयूं आहिनि सुठा सामान बि आहिनि ऐं ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे त ॾिसणो इहो आहे त हितो तव्हां सामान विन था कयो या ख़ुशि था रहो पंहिंजे ख़र्चे ते भाभी जी तव्हां बि पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि रहंदा आहियो न न क्या पूछ लिया जोएब आपने अभी तो कहाँ से खर्चा करेंगी वो हा वीचारी ख़र्चो छा कंदी छा हूंदी ख़र्चो छा ख़र्चो कंदी हूंदी भाभी जी वी विल कॉलर है हमारे साथ यस बिस्मा वो चाहिए अस्सलाम वालेकुम कह रही किथा मूंखे बि लॻो शिक जो झटको हिली वियो मुंहिंजो पटको पटको वयो मत भटके भटके दिल मुंहिंजी अटके अटके अंदर लगी सटके सटके वाह भाई क्या बात है मुझे फेवरेट गानो मेरा भी भटके भटके दिल मुंहिंजी अटके अटके
अस्सलाम वालेकुम सर, शुमाइल पे ॻाल्हायां जाका। वालेकुम सलाम अदी, नालो छा ॿुधायो? शुमाइला हिंगोर जाका। अदी शुमाइला, वेलकम टू शो अदी। हेतिरो ॿुधाए त हाणे अॻिते बि थोरो ॿुधायो न। जी हेतिरो सॉन्ग ॿुधाए थोरो अॻिते बि असांखे गुनगुनाए ॿुधायो न। मां बि सुमुड़ वाली अॻिते ॿुधायां? जी मुझे टाइम न हले तव्हांजो घणो ख़तम। जी जी, न बिल्कुल तव्हां ॿुधाए था सघो, छो जो तव्हां ॾाढो बहितरीन तरीक़े सां सुरीली आवाज़ में ॿुधाए, पहिरें खे कंटिन्यू करे ॿुधाए। मां बि सुमुड़ वाली। मां बि हुस्न वाली, हुस्न जो हुस्न सवाली, मुश्के तारे पो खंड हुस्न तव्हांजी प्याली, इश्क जी कान ख़बर ही, हुस्न जी कान कदर ही, घूरे घूरे तकियां कहंदे अहिड़ी तड़ी कान नजर हुई, अखने दिन धोखो जबरदस्त जबरदस्त, वेरी नाइस। वैसे भी मां तव्हांखे ॿुधाए थी शुमाइला, इहो मुंहिंजो पंहिंजो बि फेवरेट सॉन्ग आहे। जिथे बि मां हूंदो आहियां मां इहो गुनगुनाईंदो ज़रूर आहियां। इसी खुशी में मेरी बहन कॉल पे जी मौजूद है। अदी, कहिड़ो बॉक्स चूज कंदो? असांजो बॉक्सेस वारो सेगमेंट हले पियो। 1 नंबर खां 12 नंबर ताईं बॉक्सेस आहिनि, त तव्हां जो लकी नंबर कहिड़ो आहे, या उन खां अलावा बि त पंहिंजी मर्ज़ी ते बॉक्स चूज करे सघो था। अच्छा सर, खुलियल कोई भी नहीं? जी खुलियल कोई भी नहीं बॉक्स? नहीं नहीं, अभी कोई भी नहीं खुला। न कोई भी ना खुलियल। 1 खां 12 नंबर ताईं फिलहाल सभु बंदनि। तव्हां असांजा फर्स्ट कॉलर आहियो सेगमेंट जा, त कहिड़ो बॉक्स खोलजे? जी सर 5 नंबर। नंबर 5 तो ॾिसूं था नंबर 5 में छा आहे। ठीक है, तो मेरी बहन ने नंबर 5 सेलेक्ट किया है, तो उन्होंने विन किया धरती टीवी का गिफ्ट हैम्पर। Congratulations अदी for winning धरती टीवी a gift hamper। ही शुमाइला जे विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। So we will have another caller. Last caller for this जी, box. जी बिल्कुल लास्ट कॉलर वठंदासीं बॉक्स जे सेगमेंट जे लाइ धरती जो गिफ्ट है। बिस्मा which one was it? नंबर 5। ठीक है, तो नंबर 5 थी चुको आहे। बाकी यात्रा सारा आहिनि, जल्दी सां कॉल करे शामिल थी वञे, सिलेक्ट कयो पंहिंजी पसंद जो बॉक्स। वैसे बिस्मा व्हाट्स योर लकी नंबर? मेरा लकी नंबर 3 और 6 है ना। अच्छा, लास्ट टाइम तव्हां ॿुधायो मूंखे यादि न आहे, असांजे ऑडियंस खे मे बी यादि हुजे, बाक़ी कूड़ न हणिजो। और आपका कौन सा था? अच्छा, मुंहिंजा लकी जेके नंबर आहिनि मोस्टली हिकिड़ो त 7 बि आहे ऐं 9 बि आहे। अच्छा, 9 and 7 ज्यादातर। दो, मतलब आपके भी 2 लकी नंबर हैं। यस, 9 and 7। भाभी जी तव्हांजो लकी नंबर कहिड़ो आहे? तव्हांजो 2 नंबर लकी नंबर। ठीक आहे, त पोइ भाभी जी तरफ़ां खोले हिकिड़ो बॉक्स। वी हैव अ कॉल खां पोइ भाभी जी खां बि पुछूं था। हलो, अस्सलाम वालेकुम, केरु किथां? हेलो जी वालेकुम सलाम, मोहम्मद शायान दादू खां। मोहम्मद शायान, वेलकम टू आवर शो। पंहिंजो बॉक्स सिलेक्ट कयो। जी अदा, बॉक्स बताएं कौन सा नंबर सेलेक्ट करेंगे? नंबर 9। नंबर 9। चले ठीक है, देखते हैं मेरे भाई ने नंबर 9 में क्या विन किया है। धरती टीवी का गिफ्ट हैम्पर। All right, congratulations for winning धरती टीवी गिफ्ट हैम्पर। त मोहम्मद शायन असांने कॉल कई, उन्हनि विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। ठीक है, तो अब हमारे 2 बॉक्सेस हो गए। एक कॉलर के साथ कुछ सवाल पूछ ले ट्रिकी सा। जी बिल्कुल, त तव्हां पंहिंजे माइंड में सोचो छा पुछणो आहे तव्हांखे सवाल। मां सोचूं? जी। टंग ट्विस्टर पूछा जाए या फिर सवाल? टंग ट्विस्टर होना चाहिए। टंग ट्विस्टर, हाँ ठीक है ठीक है ठीक है, सही है, सोच लिया मैंने। सोचे चलियो। तव्हां पहिरियों मूंखे ॿुधायो कहिड़ो टंग ट्विस्टर आहे। कान में बताऊं क्या? नहीं, ऐसे बता दे। अपर रोलर, लोअर रोलर। तो नहीं, ये थोड़ा डिफिकल्ट है, इस बात थोड़ा ॿियो ॿुधायो भाई। अपर रोलर, लोअर रोलर। ना, ही डिफिकल्ट है, ॿियो कोई बतायो। भाई फिर आप बता दे फिर। ओके ओके, जेसि ताईं कॉल अचे तो उन्हनि खां पुछंदासीं असां कोई न कोई मज़ेदार सवाल कंदासीं। फिलहाल छो ॿुधायूं असां, जॾहिं कॉल ईंदो उन खां पोइ असां पुछंदासीं। वी हैव अ कॉल नाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ज़ुहैब भाई, अदनान पियो ॻाल्हायां नवाबशाह खां। जी अदा, अदनान, वेलकम टू आवर शो। अदा जी जी, मोहम्मद अदनान। मोहम्मद अदनान साहब, कैसे हैं मेरे भाई, आप ठीक है? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। अदा, असांखे तव्हां गिनती ॿुधाए सघो था 1 खां 50 ताईं बग़ैर साह खएं, विच में कोई स्पेस न अचे,
हिकड़ी साई में तव्हां खे 1 खां 50 ताईं ॿुधाइणो 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 सास वेली ना सा खणी छॾियो 25 ते सा खणी छॾियो तव्हां न ॿुधाए सघियो 42 पोइ बि हारे वियो 42 ते स्टॉप थी वियो सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस मोहम्मद अदनान तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ में बस हाणे असां चिट कढण वारा ई आहियूं केर तो ते असांजो अॼु जो विनर जी, बिल्कुल, त फाइनलाइज थियणो आहे या कॉल वठणी आहे असांखे फाइनलाइज कर लो ठीक आहे त विनर थे अचूं था असां त फाइनली उहो असांजो मोमेंट अची चुको आहे एवरीबॉडी कीप्स वेटिंग फॉर ॾिसूं था त अॼु जो कहिड़ो ख़ुशि नसीब आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो केस द बिस्माइट्स ओवर टू यू लेट्स सी हु विन्स टुडे एक गिर गई है पर्ची जी जी बिल्कुल ॾिसूं था केरु अॼु विन थो करे भाभी जी तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु लॻा पिया था थोरा मायूस था लॻो मूंखे लॻे थो तव्हां असांजी ॻाल्हि पंहिंजे दिलि ते वरिती आहे पर दिलि ते न वठो असां तव्हांजा दुश्मन न आहियूं दुश्मन हुजो आहे त तव्हां मखण हणी करे तव्हांखे चऊं वाह वाह भाई सच ॻाल्हि आहे पंहिंजा आहियूं दिलि ते न मुझे वठो पता है भाभी को कैसे मनाना है उनको गिफ्ट दूंगी ना आज मैं लाई हूं उनके लिए अलाए कहिड़ो गिफ्ट वो भाई सरप्राइज है और उनके लिए लिपस्टिक नहीं वो लड़कियों की चीजें हैं भाई आपको क्यों बताऊं मैं ठीक है तो वो ॿुधायो अच्छा देखते हैं कि हमारे लकी ड्रॉ का विनर कौन है जिन्होंने विन किए 15,000 कैश इनामात तो एंड द विनर इज यासीन Congratulations Yasin for winning 15,000 rupees. बहुत-बहुत I think मुबारक lucky हो। draw जा winner आहिन Yasin. So once again a very congratulations to Yasin and thank you very much भाभी also for joining us. तव्हां असांजे शो खे 4 चंड लॻाए छॾंदा आहियो तव्हां खां बग़ैर असांजो ही शो इनकम्पलीट हूंदो आहे जेसि ताईं तव्हां सां असांजूं ॻाल्हियूं न थींदियूं आहिनि असांखे पाण खे बि मज़ो न ईंदो आहे वरी तव्हां सां असां मिलंदासीं सुभाणे 9 खां 11 बजे ताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो त पोइ तव्हां असां बिस्मा छो न गॾिजी करे चऊं धरती जो ज़मानो वाह ज़मानो